हिकिड़े मुल्क जो बादशाह हुजे उनखे ॿ शादियूं हुजनि ऐं ॿ रानियूं हुजनि। उनजूं हिकिड़ी वॾी हुजे हिकिड़ी नंढी हुजे, पर उन बादशाह खे औलाद न हुजे। बादशाह बे औलाद हुजे ऐं बादशाह मायूस हुजे त मूंखे औलाद न वॾी राणी मां थियो न नंढी राणी मां थियो। ऐं रानियूं बि जेको ॿई उहे मायूस हुजनि त असांखे औलाद न आहे। त हिकु ॾींहुं ॻोठ में हिकिड़ो फ़क़ीर आयो, ॾाढो पोतल हुजे। त हितां हुतां जा माण्हू आया अची बादशाह खे चवणु लॻा त फिलाणे हंधि जो फ़क़ीर हिकिड़ो आयो आहे, ॾाढो पोतल आहे, ऐं छो न तव्हां वञो उन वटि ऐं उनखां औलाद जी दुआ करायो। त बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे, जे फ़क़ीर पोतल आहे त फ़क़ीर वटि वेंदासीं ऐं फ़क़ीर खां दुआ वठंदासीं, असांखे मन औलाद थी पए। त बादशाह वञी इहा ॿिन्ही राणियुनि खे ॻाल्हि कई त राणियूं ॾाढी ख़ुशि थियूं ऐं चवणु लॻियूं त इहो पाण खे फ़क़ीर दुआ ॾींदो, अलाह में उमेद आहे त पाण खे औलाद थी पवंदो। हाणे उहे ॿ राणियूं ऐं उहो बादशाह आया उन सिधो फ़क़ीर वटि। त हिते बादशाह उन फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर साईं, मूंखे औलाद नथो थिए, न मूंखे वॾी राणी मां थिए थो, न मूंखे नंढी राणी मां थिए थो, त छा मसइलो आहे? का तव्हां दुआ करियो त अलाह जे पारां ख़ैरु थी वञे, मूंखे औलाद थी वञे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, तव्हांखे औलाद त थींदो, पर क़ुर्बानी तव्हांखे ॾियणी पवंदी। क़ुर्बानी में तव्हांखे तव्हांजो साहु ॾियणो पवंदो, ज़िंदगी ॾियणी पवंदी। जेकर तव्हांखे क़बूल हुजे त तव्हांखे औलाद बेशक थींदो, अलाह ॾींदो, पर तव्हांखे साहु ॾियणो पवंदो। हाणे हिते नंढी राणी, उनखे साहु प्यारो लॻो ऐं हुन न हा कई न कई। त हिते बादशाह बि कुझु न चयो। त वॾी राणी चवणु लॻी त बिल्कुलु ठीकु आहे, आउं पंहिंजो साहु ॾियण जे लाइ तयारु आहियां, पर मूंखे औलाद थिए। त हिते फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे त जेकर तव्हांखे पुटु खपे, शहज़ादो खपे, पुटु खपे, त बादशाह जी ज़िंदगी बादशाह जो साहु ॾियणो पवंदो। जेकर तव्हांखे धीउ खपे थी त तव्हांखे राणी जो साहु ॾियणो पवंदो। त हिते उहा वॾी राणी चवणु लॻी त मूंखे छोकिरी खपे थी, मूंखे शहज़ादी खपे थी, ऐं उहा मूंखे थिए, अलाह साईं मूंखे उहो औलाद ॾिए, ऐं पंहिंजो साहु ॾियण जे लाइ तयारु आहियां। त फ़क़ीर चवणु लॻो त चलो ठीकु आहे, अलाह जे पारां ख़ैरु हुजे त तव्हांखे औलाद थींदो। ऐं उहो बादशाह उतां जेको आहे सो वापसी मोटी आया पंहिंजे महल में। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु टाइम गुज़रियो, तक़रीबन अची 5-6 महीना थिया त अची वॾी राणी खे उमेदगारी थी। नेठि कुझु ॾींहं गुज़रिया त उहा छोकिरी ॼाई, उहा उन बादशाह ऐं राणी खे शहज़ादी जो औलाद थियो। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़ैरात वग़ैरह करणु लॻो। ख़ैरात हू बि कंदो, पर उन ॾींहुं ख़ैरात तमामु वॾी कई, ख़ुशी मंझि। पर बादशाह ऐं राणियुनि खे इहा फ़क़ीर वारी ॻाल्हि विसरी वई त फ़क़ीर को साहु घुरियो हो उन्हनि खां। त हिते उहा शहज़ादी उन्हनि जी उहा छोकिरी, उहा धीउ जेका इन्हनि खे ॼाई, अची उहा 7-8 महीननि जी थी। हिते हिकु ॾींहुं फ़क़ीर उहो साॻी आयो उन बादशाह जे दर ते। त बादशाह ॾिठो फ़क़ीर खे, राणियुनि ॾिठो उन फ़क़ीर खे, त हिकु टाइम त सफ़ा हू माना दिलि लाइ वेही रहिया त फ़क़ीर अची वियो ऐं असांखे क़ुर्बानीअ साहु ॾियणो आहे। त हिते फ़क़ीर आयो ऐं वॾी राणी खे चवणु लॻो त तूं साहु ॾियण जे लाइ तयारु आहीं? त राणी पंहिंजे वाइदे ते पकी हुई ऐं राणी वॾी उहा चवणु लॻी त आउं मुंहिंजो साहु ॾियण जे लाइ तयारु आहियां। फ़क़ीर खे चवणु लॻी त हुकुम करियो, मूंखे छा करणु खपे? त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन वॾी राणी खे त तूं हीअं कर, जो अञा ही नंढी शहज़ादी अञा थञ वग़ैरह पीए पई, या थञ वग़ैरह पी वठे दंग करे, ऐं उनखां पोइ जेको आहे तूं पंहिंजो साहु ॾिजी। त वॾी राणी चवणु लॻी त भले ठीकु आहे। फ़क़ीर एतिरो कुझु चई ऐं हलियो वियो। त बादशाह जे दिलि में अची हिकिड़ो गुमान थियो, हिकिड़ी माना लालच थी त आउं पंहिंजी राणी वॾी जी जेको आहे सो ज़िंदगी न विञायां, इहा क़ुर्बानी न ॾियां। ऐं उहा वॾी राणी उनखे प्यारी हुई, नंढी बि प्यारी हुई, पर वॾी राणी बि उनखे प्यारी हुई। हाणे राणी त पंहिंजी जेको आहे क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु हुई, पर बादशाह उनखे अची ॻाल्हियुनि सां थियणु लॻो ऐं चवणु लॻो त तूं मूंखे प्यारी आहीं, तूं मूंखे मिठी आहीं, फ़क़ीर छा कंदो, आउं तुंहिंजी क़ुर्बानी ॾियणु नथो चाहियां। हाणे पाण खे औलादो जेको थी वियो आहे, तुंहिंजो साहु कोन ॾियणु ॾींदसि। हाणे राणी बि हुनजी ॻाल्हियुनि में, बादशाह जी ॻाल्हियुनि में लॻी वई, ऐं राणी जेको साहु ॾियण लाइ तयारु हुई, पर हुनजी ॻाल्हियुनि में नेठि अची वई। त बादशाह हुनखे भरोसो ऐं दिलासो ॾियणु लॻो ऐं चवणु लॻो त फिलाणी जॻह ते तोखां हिकिड़ो अहिड़ो महिलात ठाराए थो ॾियां, लोह जो, जंहिंमें फ़क़ीर छा पर केर बि नथो पुॼी सघे, ऐं उते तोखे मौत बि कोन ईंदो, ऐं तूं ऐं शहज़ादी जेको आहे सो उते रहिजो। त राणी खे भरोसो अची वियो ऐं राणी ख़ुशि थियणु लॻी। त छो त साहु सभिनी खे प्यारो हूंदो आहे, त राणी खे बि साहु प्यारो, ऐं राणी खे बादशाह जेको आहे ॻाल्हियुनि में थेड़े छॾियो। हाणे बादशाह जेको आहे सो कुझु टाइम में उहो जेको महल हो, ॾाढो लोह जो हिकिड़ो मज़बूत ठाराए छॾियो, ऐं उन शहज़ादी खे ऐं राणी खे उन में रहाई। हाणे उहे हुते वेठियूं हुजनि उन महल में। त नेठि अची शहज़ादी थञ छॾी, खीरु पीअणु छॾियो। त हाणे राणी खे दिलि में ख़्यालु थियो, डपु थियो त हाणे फ़क़ीर मूंखे चयो त जॾहिं शहज़ादी खीरु पीअणु छॾींदी त तोखे साहु ॾियणो पवंदो। त हिते उहो हुनजे दिलि में हिकिड़ो वहम थी वियो त हाणे मूंखे मुंहिंजो साहु ॾियणो पवंदो। पर हाणे वरी बादशाह जी ॻाल्हि यादि अचे त बादशाह को महफ़ूज़ जेको आहे लोह वारो जेको बंगलो हुनखे ठाराए ॾिनो, त तोखे कुझु कोन थींदो। त राणी ख़ुशि बि थी ऐं मायूस बि थिए। त हिकु चकर बादशाह आयो, उन राणी जो मुड़ुसु वॾी राणी वटि आयो ऐं हिकिड़ो सूफ़ खणी आयो। सूफ़ खणी आयो ऐं राणी खे चवणु लॻो त फिलाणे हंधा जेको हीउ अनमोल सूफ़ आहे तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां, तूं हिनखे खाइजांइ। त हिते उहा
राणी वॾी चवण लॻी त भले ठीकु आहे। वॾी राणी जेको सूफ़ उते रखी छॾियो अॻियां ऐं बादशाह कंहिं कम जे हिसाब सां निकिरी वियो। त हाणे राणी वेठी हुजे शहज़ादी खे जेको आहे सो खणियो त उहो सूफ़ जेको आहे अचानक माना जेको वॾो पियो थिए, वॾो थींदो वञे पर जहिड़ो ईअं लॻे त जहिड़ो फाटण वारो हुजे। त नेठि उहो सूफ़ जेको आहे सो वॾो थियो, अची फाटो ऐं हुन में हिकिड़ो वॾो कारो नांग निकितो। कारो नांग निकितो त उन राणी खे जेको आहे सो चक हईं, धक हणी वियो। त हाणे नांग त ग़ाइब थी हलियो ऐं सूफ़ जेको आहे सो वरी अहिड़ो थी हलियो, नांग वियो हलियो। हाणे उहा राणी जेको आहे उते बेहोश थी वेली। बादशाह जॾहिं आयो ॾिसे त राणी बेहोश थी पई हुजे। बादशाह चवणु लॻो त अलाए छा थी वियो। हाणे वॾी राणी खे जेको आहे सो उते खणी जेको आहे सो बेड वग़ैरह त कंहिं शइ ते जेको सुम्हारी ऐं हकीमनि खे जेको आहे सो शाही हकीम उन्हनि खे घुराई ऐं चवणु लॻो त ॾिसो हिन मुंहिंजी ज़ाल वॾी राणी खे छा थियो आहे। त हाणे काफ़ी टाइम हकीम इलाज कंदा रहिया। नेठि अची बादशाह खे चवणु लॻो त असीं तुंहिंजी वॾी राणी खे न बचाए सघियासीं। हू पंहिंजी जेको आहे सो जान पंहिंजी ज़िंदगी विञाए चुकी आहे, हू मरी वई आहे। असां कोशिशि जाम कई पर तव्हांजी वॾी राणी न बची। त बादशाह हिते ॾाढो मायूस थी वियो, रोइण लॻो ऐं चवणु लॻो त फ़क़ीर जी ॻाल्हि सची थी वेली। जीअं फ़क़ीर चयो ईअं थी हलियो। मूं त ॾाढी कोशिशि कई पर ख़बर न पई त राणी खे अलाए छा थी वियो। हाणे उहो बादशाह उहा जेको हुन राणी जी धीउ हुजे जेका नंढी शहज़ादी अची पंहिंजी नंढी राणी खे ॾिनी ऐं चवणु लॻो त तूं हिनजी परवरिश हाणे कर। हाणे नंढी राणी उन नंढी शहज़ादी जी परवरिश करणु लॻी। हिकु ॾींहुं दिलि में ख़्यालु कयईं त हीअ वॾी राणी जी धीउ आहे, सुभाणे मुंहिंजी कोन सॾिबी वॾी राणी जी आहे ऐं आउं अची हिन मां फाथी आहियां। छो न अहिड़ो कुझु करियां जो मुंहिंजी जान छुटी वञे हिन छोकिरी मञा, नंढी छोकिरी मञा जेका वॾी राणी जी धीउ हुजे। सो नंढी राणी बादशाह जी छा कयो जो ॿिनी नौकरनि खे घुराए चवणु लॻी त आउं तव्हांखे माल मिल्कियत सुठो ॾियां थी। अवी हीअं करियो जो हिन नंढी छोकिरी खे वञी हिकिड़े जंग में मारे अचो ऐं इहा ख़बर कंहिंखे बि न पवे। त उहो नौकर चवणु लॻा जे अगरि बादशाह खे ख़बर पई त बादशाह असां सां बुरो हाल कंदो। त हिते उहा राणी चवणु लॻी त अवी उन ॻाल्हि जो टेंशन न करियो, वॾी राणी अॻे गुज़ारे वई आहे, ऐं बादशाह खे पाण संभाले छॾींदसि, इहो अवी मूं ते छॾे ॾियो। त हाणे उहो ॿई नौकर जंहिंखे माल मिल्कियत नंढी राणी खां जाम मिलियो, उहो नंढी छोकिरी खे खणी सिधो हिकिड़े जंग में आया। त हाणे हुनजी दिलि में हिकिड़ो ख़ौफ़ थियो ऐं चवणु लॻा त हिन नंढी छोकिरी खे मारियूं कोन था, हिन खे छॾियो वञूं त पाण को न को जानवर खाई वेंदो। जे अगरि ज़िंदगी हूंदसि त बची पवंदी, जे न त पोइ को जानवर खाई वेंदो, पर पाण इहो जेको मारियूं कोन था हिनखे। त हाणे उन नंढी छोकिरी खे छॾे ऐं जेको आहे पाण ॿई ॼणा वापसी वरी आया। त हाणे उहा नंढी छोकिरी वीचारी रणू करणु लॻी। त हिते हरणी जेको आहे सो पंहिंजे नंढे बचन खे जेको थञे पियो प्यारी। त हुन ॾिठो त आवाज़ पियो थिए त उहा हरणी जेको आई उन नंढी छोकिरी वटि। हाणे ॾिसे त नंढी छोकिरी हुजे रोए पई। सो हरणी छा कयो, पंहिंजा ॿई थण जेके हुआ सो हुनजे वात में ॾिना ऐं उहा नंढी छोकिरी वीचारी धाइण लॻी हिरण जो खीर थञ। पोइ माठ करे वेली। त हिते सुबुह थियो, हरणी हुते वेठी हुजे थञ वग़ैरह धाराए। जेॾीमहिल उहा छोकिरी रणू करे त हिरण जेको आहे हुनखे थञ वग़ैरह पियारे। त जॾहिं सुबुह थियो हिकिड़ो ग़रीब काठियार काठियूं वढण जे लाइ उते आयो। त ॾिसे थी आहे छोकिरी जेको आहे सो उते पई हुजे ऐं हरणी हुनजे पासे में हुन खीर बि पियारे। हाणे हरणी जेको आहे सो इंसान खां डिॼे थी। सो हुन इंसान खे ॾिठो त हू भॼी वेली हिकदमि। हाणे हुन काठियार जेको आहे सो हुन छोकिरी खे खयो ऐं चवणु लॻो त अलाए कंहिंजी आहे पर मूंखे मिली आहे, छोकिरी ॾाढी ख़ूबसूरत ऐं हसीन आहे, खयो थो वञा मूं वटि ऐं हिनखे पाण वटि रखां थो, ख़बर न आहे कंहिंजी आहे। हाणे उहो काठियार जेको आहे सो हुन बादशाह जी रियासत खां ॾाढो परे हो, जाम परे हो। हाणे उहो काठियार जेको आहे सो ग़रीब हुओ, छोकिरी खे खणी पंहिंजे घर आयो ऐं माई ॾिठो त छोकिरी ॾाढी हसीन ऐं प्यारी हुई। छा कईं जो चवणु लॻी उन काठियार खे त हीअ छोकिरी पंहिंजी आहे, पाण हिनखे निपाईंदासीं, वॾो कंदासीं। त हाणे उहा छोकिरी हुन वटि रहणु लॻी। छोकिरी अॼु सुभाणे नेठि अची कुझु वॾी थी, नौजवान थी, हुननि वटि रहंदी हुजे। पर छोकिरी ॾाढी भाग वारी हुई। हुननि ग़रीब काठियार वटि आई, काठियार नेठि कुझु पैसे वारो थी हलियो। त छोकिरी जेको आहे त पंहिंजो नसीबु पाण खणी ईंदी आहे। छोकिरी हुननि खे मिली त हुननि जा भाग खुली विया, हुननि खे पैसो वग़ैरह हुननि वटि जाम थी हलियो। ग़रीब जा कुझु न कुझु मिली सुखिया थी हलिया उहो काठियार ऐं काठियार जी माई। त हाणे छोकिरी अची नौजवान थी 17-18 सालनि जी। हाणे हुन काठियार जो माल वग़ैरह काठियार वटि हो थो, उहा छोकिरी जेका शहज़ादी जेका हुई, जेका बादशाह जी धीउ जेका हुननि खे लधी, उहा छोकिरी जो माल वग़ैरह चारींदी हुई हुन काठियार जो। त हिकु चकर परे जाम जेको जंग में जेको उहो काठियार जो माल वग़ैरह हुन शहज़ादी चारियो पई। शहज़ादी खे इहा ख़बर न आई त मुंहिंजा माउ पीउ कहिड़ा नंढे हूंदे हुन काठियार खे मिली हुई। हाणे उहा शहज़ादी जेको आहे सो माल वग़ैरह हुते चारींदी हुई। त हिकु चकर फलाणे जॻह जो हिकिड़ो बादशाह जो हिकिड़ो शहज़ादो पुटु हुजे, ॾाढो हसीन ऐं ख़ूबसूरत हुजे, उहो शिकार वग़ैरह करे जेको अकेलो हुतां अचे पियो त हुनखे ॾाढी उञ वग़ैरह जाम लॻी। आयो सिधो उन शहज़ादी वटि ऐं शहज़ादी खे ॾिठी ऐं शहज़ादी बि जेको आहे हुन छोकिरे खे ॾाढी वणी वई शहज़ादे खे। त हिते उहो शहज़ादो हुन छोकिरी खे चवणु लॻो त हाणे पाणी वग़ैरह तो वटि हुजे त मूंखे ॾाढी उञ लॻी आहे, मूंखे ॾे आऊं पीआं। पर उहा छोकिरी चवणु लॻी त मूं वटि पाणी हींअर त फ़िलहालु कोन्हे ऐं मुंहिंजो घरु ॾाढो परे अथई, जे अगरि चवीं त पोइ उते हलां तोखे पाणी पीआरियां, बाक़ी हिते मूं वटि पाणी कोन्हे, बाक़ी चवीं त मूं वटि माल आहे, हिन जो खीर वग़ैरह ॾोई तोखे पीआरियां। त शहज़ादो चवणु लॻो त हाणे अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे, पर तूं हल तुंहिंजे घरु खीर आऊं कोन थो पीआं ऐं मूंखे पाणी पीआर। हाणे जेको शहज़ादो उन
छोकिरी खे जेको आहे घोड़े ते विहारे ऐं खणी आयो सिधो हुन काठियार जेको हुनजो घरु हो उते आयो ऐं उते उन शहज़ादी उन छोकिरी जी काठियार जी माई जेको उन शहज़ादे खे ॾिठो ॾाढी ख़ुशि थी ऐं चवणु लॻी त हीउ केरु आहे? त छोकिरी चवणु लॻी त हीउ हिकिड़ो मुसाफ़िर आहे, हिकिड़ो फिलाणी जॻह जे बादशाह जो पुटु आहे, शहज़ादो आहे ऐं हिन पाणी वग़ैरह घुरियो खे उञ लॻी हुई ऐं हिते वठी आया आहिनि पाणी पियारियां थी। त हिते जेको छोकिरी आहे सो पाणी वग़ैरह उन शहज़ादे पियो, शहज़ादो पाणी वग़ैरह पीए ऐं कुझु ॿ टे ॻाल्हियूं हुन सां करे ऐं शहज़ादी बि हुनखे पसंदि करणु लॻी ऐं शहज़ादो बि हुनखे पसंदि करणु लॻो। पोइ त शहज़ादो हलियो वियो त हाणे हुन काठियार जी माई ॾाढी ख़ुशि थियणु लॻी ऐं चवणु लॻी त काश हिन शहज़ादे सां पंहिंजी छोकिरी जी शादी थी वञे, मुंहिंजी छोकिरी जी शादी थी वञे त केॾो न भलो आहे। त हाणे काठियार जेको महिनत मज़ूरी वग़ैरह करे ऐं वापसी आयो जेको पंहिंजे घर। त काठियार जी माई ॾाढी ख़ुशि हुजे त काठियार चवणु लॻो त अॼु ख़ुशी में मापे नथी, छा मसइलो आहे? ख़ुशि ॾाढी लॻी पई ऐं त काठियार जी माई चवणु लॻी काठियार खे त अॼु शहज़ादी पंहिंजी छोकिरी सां गॾु, शहज़ादी न पर पंहिंजी छोकिरी सां गॾु हिकिड़ो शहज़ादो आयो ॾाढो ख़ूबसूरत ऐं हसीन हो, जे पंहिंजी छोकिरी जी शादी हिन शहज़ादे सां थी वञे त केॾो न भलो आहे। त हिते उहो काठियार चवणु लॻो त मुंहिंजी छोकिरी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, अलाह में उमेद आहे त नेठि कॾहिं न कॾहिं शहज़ादे खे हिनखे शहज़ादो मिली वेंदो, शहज़ादे सां शादी थींदी। त हाणे उहो शहज़ादो सिधो आयो पंहिंजे मुल्क वापसी बादशाह वटि। हाणे हुनखे अची छोकिरी खे जेको हुनखे वणी वई छोकिरी, ॾाढी जेको आहे सिक वग़ैरह लॻी ऐं हुनजे हाल में बेहाल थी। हाणे छोकिरे खाइण पीअण छॾे ॾिनो, ॾाढी सिक वग़ैरह हुनखे लॻी वई ऐं चवणु लॻो त हाणे जेको आउं कीअं करियां, हाणे जेकर शादीअ सां कंदसि त बादशाह मुंहिंजो पीउ जेको शादी करणु कोन ईंदो। शहज़ादो चवणु लॻो त हाणे उहे ग़रीब जी धीउ आहे की काठियार जी धीउ आहे, हाणे मुंहिंजो पीउ बादशाह शादी सां कराईंदो कोन। इन ग़लतियुनि में इन परेशानियुनि में जेको आहे सो ॻाइणु लॻो। त इहा ॻाल्हि जेको आहे सो बादशाह जो वज़ीर हो, वज़ीर जो जेको पुटु हो ऐं उहो शहज़ादो ॿई पाण में यार हूंदा हुआ। त शहज़ादे बि हुन वज़ीर जे पुट खे हक़ीक़त करे ॿुधाई। वज़ीर जो पुटु चवणु लॻो त यार ॻाल्हि सची आहे, पर हाणे तुंहिंजो पीउ बादशाह शादी करणु ॾींदो कोन, तुंहिंजी शादी कराए छॾियो। इहा हक़ीक़त जी ख़बर सिर्फ़ु वज़ीर जे जेको छोकिरे खे शहज़ादे ॿुधाई भई ॿिए कंहिंसां न कई, पर शहज़ादो खाइण पीअण छॾे ॾिनो। त हिते बादशाह परेशान थी वियो त हाणे शहज़ादो न खाए थो न पीए थो, बीमार रहे पियो, हाणे बिस्तरे ते वञी पियो आहे। आख़िर ख़बर न आहे छा मसइलो आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे, ॿुधाए बि नथो। हितां हुतां जेको बादशाह पुछा करणु लॻो, वज़ीर खे चवणु लॻो तोखे का ॻाल्हि जी ख़बर आहे? त शहज़ादे पंहिंजे खे छा थियो आहे? त वज़ीर चवणु लॻो मूंखे बि का ॻाल्हि जी ख़बर न आहे छा थियो आहे। त हिकु ॾींहुं पंहिंजे घर वज़ीर जे घर जेको आहे सो वज़ीर खे पंहिंजे पुटु हक़ीक़त करे ॿुधाए त हीअ ॻाल्हि हीअ आहे, तंहिंजे करे शहज़ादो ॻरंदो ऐं बीमार थींदो वञे पियो। त वज़ीर चवणु लॻो त हाणे इहा ॻाल्हि तुंहिंजी आहे, पर हाणे तूं चवीं थो त छोकिरी ॾाढी हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, सफ़ा जहिड़ी शहज़ादी हुजे ऐं हिकिड़े काठियार हिकिड़े ग़रीब जे घर में जेको आहे सो ॼाई आहे। वज़ीर चवणु लॻो त इहा हिन काठियार जी धीउ नथी थी सघे, शायदि को हिन में राज़ हूंदो ऐं पाण जेको आहे सो बादशाह सां ॻाल्हि नथा करियूं ऐं तूं ऐं आऊं पंहिंजे पीउ पुटु ॿई हलूं था उते उन काठियार जे घर ऐं हक़ीक़त मालूम करे अचूं ऐं पोइ बादशाह खे ॿुधाईंदासीं। त उहो वज़ीर जो पुटु चवणु लॻो त भले ठीकु आहे। हाणे वज़ीर ऐं उनजो पुटु ॿई निकिता उन काठियार जे घर ॾांहुं त पुछा वग़ैरह करियूं त इहा शहज़ादी इहा छोकिरी माना जो राज़ वग़ैरह पुछा करण जे लाइ। हाणे उहो वज़ीर जो पुटु ॿई निकिता अचनि पिया उन इलाइक़े उन ॻोठ में पुॻा, उते जा माण्हू गॾिया ऐं वज़ीर उन खां पुछा करणु लॻो त काठियार जे बारे में त ॾियो ख़बर, काठियार कीअं आहे, छा आहे, कहिड़ो कमु करे थो वग़ैरह वग़ैरह। माण्हू ॿुधायो त सही आहे, काठियार ग़रीब हो पहिरीं ऐं हिनखे हिकिड़ी छोकिरी जेको आहे सो झंग में मिली हुई ऐं उहा ॾाढी भाॻनि वारी ऐं उहो छोकिरी खे जीअं उहो काठियार खणी आयो पंहिंजे घर में उनजो भाॻ हो ऐं पोइ त उन काठियार वटि मिल्कियत अची वई, अर्शे थी वेली, ॾाढो सुखियो आहे ऐं उहा छोकिरी जेको आहे सो उन जी पंहिंजी त कोन्हे, पर बराबरि हुनखे हिकिड़े झंग में मिली हुई। हाणे वज़ीर चवणु लॻो त दिलि में त मुंहिंजो अंदाज़ो सही निकितो, मूंखे ख़बर हुई त इहा धीउ काठियार जी न हूंदी, जेका शहज़ादी जो हिसाब किताब जंहिंमें लॻो पियो आहे ॾाढी ख़ूबसूरत ऐं हसीन आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त काठियार जी धीउ न हूंदी। हाणे ख़बर पइजी आहे वधीक हलूं था काठियार जे घर। त हाणे पीउ पुटु वज़ीर ऐं वज़ीर जो पुटु जेको आहे सो ॿई आया हुन काठियार जे घर ऐं काठियार खे चवणु लॻा त असीं मुसाफ़िर आहियूं, हिननि बेस वग़ैरह जेको आहे सो ॿियो करे आया हुआ, त असांखे हिकिड़ी राति हिते रहा बाक़ी सुबुह जो जेको आहे असीं हलिया वेंदासीं। त हाणे काठियार चवणु लॻो त भले ठीकु आहे। उहा शहज़ादी खे बि जेको आहे सो उन वज़ीर ॾिठो त वाक़ई पेरनि खां मथे ताईं ॾिठी ऐं चवणु लॻो त वाक़ई हीअ त का सफ़ा शहज़ादी आहे, हसीन ऐं ख़ूबसूरत आहे, अञा बि राज़ मालूम करिणो पवंदो। त नेठि कुझु ॻाल्हियूं वग़ैरह कयूं, हर्षे कई हेॾां होॾां, त कुझु पतो वग़ैरह पहुची वियो ऐं काठियार नेठि चवणु लॻो त हीअ मुंहिंजी धीउ मूंखे मिली हुई। त हिते ॿिए ॾींहुं जेको आहे सो वज़ीर ऐं वज़ीर जो पुटु जेको आहे सो ॿई हलिया आया सिधो अची हिन पंहिंजे महल पंहिंजे बादशाह वटि। शहज़ादे जो हाल उहो साॻी हुजे त नेठि हाणे उहो फ़क़ीर जेको पुराणो फ़क़ीर जेको जंहिं या बादशाह खे ऐं ॿिनि राणियुनि खे जेको आहे सो औलाद जे लाइ दुआ ॾिनी, उहो को उन बादशाह जे इलाइक़े में आयो। त हिते उते जे माण्हू खे ख़बर पई त फ़क़ीर ॾाढो पोतल आयो, त नेठि इहा बादशाह खे ख़बर पई ऐं बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त तूं हिन फ़क़ीर वटि वञु, त हीउ शहज़ादो जेको आहे पंहिंजो ॾाढो बीमार आहे ऐं ख़बर न आहे छा आहे, हिन खां पुछा करे
ऐं वज़ीर बि इहा ॻाल्हि जेको हुन शहज़ादी हुन छोकिरी जेका काठियार वारी उहा बि बादशाह सां न कई। त हाणे वज़ीर आयो सिधो हुन फ़क़ीर वटि, फ़क़ीर खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई। त फ़क़ीर चवणु लॻो त तुंहिंजे बादशाह खे चओ त हिन शहज़ादे जी शादी उन काठियार जी धीउ सां कराए छॾे त तुंहिंजो छोकिरो जेको आहे यकदमि सही थी वेंदो। हाणे वज़ीर आयो, अची बादशाह खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त फ़क़ीर साईं इहा ॻाल्हि कई आहे। पोइ हिते वज़ीर बि जेको आहे सॼी हक़ीक़त करे हुन बादशाह खे ॿुधाई। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूंखे मुंहिंजो शहज़ादो ॾाढो प्यारो आहे, भले शादी करायूं था हुन सां, शादी थी वञे, शहज़ादो त मुंहिंजो ठीकु थिए, पोइ छोकिरी खणी केर बि हुजे, कीअं बि हुजे, छा बि हुजे। हाणे चलो ठीकु आहे, बादशाह जेको आहे उन्हनि खां संग वग़ैरह घुरियो। काठियार अॻे राज़ी हो त की मुंहिंजी धीउ जी शादी हिकु शहज़ादे सां थिए, शहज़ादी अॻे राज़ी हुई, शहज़ादो ऐं शहज़ादी ॿई ॾाढा ख़ुशि हुआ इन ॻाल्हि में। त नेठि अची उन बादशाह उन काठियार जे जेका इहा छोकिरी हुई शहज़ादी ऐं इन्हनि जी जहिड़ो हिन पाण में जेको आहे शादी वग़ैरह कराए छॾी उन काठियार ऐं बादशाह, शहज़ादे ऐं छोकिरी ऐं शहज़ादे जी। हाणे शादी ॿिन्हिनि जी थी वई। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया त हाणे उहो साॻी फ़क़ीर जेको आहे सिधो हुन बादशाह वटि आयो। त बादशाह जेको आहे चवणु लॻो त केरु आयो आहे ॿाहिरि। त फ़क़ीर चवणु लॻो सिपाहियुनि खे त वञी बादशाह खे चओ त फिलाणो फ़क़ीर आयो आहे जिन तोखे चयो त वञी पंहिंजे शहज़ादे जी शादी वञे काठियार जी धीअ सां कराए, तुंहिंजो शहज़ादो सही थी वेंदो, ठीकु थी वेंदो, चङो भलो थी वेंदो। सिपाहियुनि अची इहा ॻाल्हि बादशाह खे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो त देरि न करियो, हिन फ़क़ीर खे वठी अचो, हिन मूंखे ॾस ॾिनो आहे, मूं मुंहिंजे छोकिरे जी जेको आहे शहज़ादे जी शादी कराई ऐं मुंहिंजो शहज़ादो हाणे माशाअल्लाह सही आहे, चङो भलो, हिन फ़क़ीर खे वठी अचो। हाणे बादशाह उन फ़क़ीर खे घुरायो ऐं अची तख़्त ते विहारियईं, सुठे नमूने सां हुनजी आजा कई, एतिराम कई, इज़त कई, तरह तरह जा ताम वग़ैरह खणी आयो फ़क़ीर जे लाइ। फ़क़ीर चवणु लॻो त मूंखे न ताम खपनि, न पैसो खपे, न मिल्कियत खपे, उन शइ जो बुखियो न आहियां। हाणे त फ़क़ीर चवणु लॻो वञी बादशाह खे त जेका तूं काठियार जी धीउ सां पंहिंजे पुटु शहज़ादे जी शादी कराई अथई न, दरअसल इहा काठियार जी धीउ न आहे, इहा हिकु बादशाह जी धीउ अथई ऐं शहज़ादी अथई। त बादशाह चवणु लॻो त इहो वरी कीअं? फिलहाणे हंधि हिकिड़ो बादशाह हो, उहो बादशाह ऐं उनजूं ॿ शादियूं हुयूं, ॿ रानियूं हुयूं, हिकिड़ी वॾी हुई, हिकिड़ी नंढी हुई। उहे मूं वटि आया हुआ औलाद जे लाइ ऐं मूं उन्हनि खे इहो औलाद रब खां पिनी जेको आहे सो दुआ वठी उनखे ॾिनो ऐं मूं उन्हनि खे इहो चयो त जेकर हाणे छोकिरी घुरंदो त राणी जो साहु ॾियणो पवंदो ऐं जे छोकिरो घुरंदो त तव्हांखे बादशाह जो साहु ॾियणो पवंदो। त राणी इन ॻाल्हि में राज़ी हुई ऐं पोइ नेठि बादशाह जेको आहे हुनखे फेराए छॾियो ऐं हुनखे इहा धीउ शहज़ादी थी हुई। बादशाह हुनखे फेराए हलियो ऐं इन हिसाब सां जेको आहे हुन वॾी राणी जो मौत थी हलियो ऐं नंढी राणी जेको आहे सो उनजी परवरिश कई हुई, बादशाह हुनखे ॾिनी हुई इहा छोकिरी। ऐं नंढी राणी जेको आहे सो दिलि में दगा ऐं लालच हुई, जंग में उछरे छॾी हुई। ऐं पोइ उतां इहो काठियार जेको आहे इन छोकिरी खे इन शहज़ादी खे खणी आयो ऐं अची पाण वटि परवरिश करणु लॻो आहे उनखे, वॾो अची कई पाण वटि। असुल इहा शहज़ादी आहे ऐं तव्हांजे पुट खे मिली आहे, तव्हांजी शादी कराई आहे पंहिंजे शहज़ादे जी। त बादशाह ॾाढो ख़ुशि थियो ऐं चवणु लॻो त शुक्र सुठो ई बि हिकु शहज़ादी आहे, हिकु बादशाह जी धीउ आहे। त नेठि पोइ इहा ख़बर हुन शहज़ादी खे बि पई ऐं शहज़ादी चवणु लॻी त आउं हिकु शहज़ादी आहियां ऐं मुंहिंजी माउ मरी वई हुई। पोइ हाणे उन्हनि जो ॾस पतो न पियो, बादशाह वधीक छेड़छाड़ वग़ैरह न कई उन छोकिरी जे माउ पीउ जे लाइ। शहज़ादी बि हरबुरो ज़ोर वग़ैरह न रखियो ऐं फ़क़ीर जा थोरा वग़ैरह मञिया ऐं फ़क़ीर खे ॾाढो भायूं। पोइ त फ़क़ीर उतां हलियो वियो, फ़क़ीर न माल खयो, न मिल्कियत खईं, कुझु बि न खयो, न खाधो वग़ैरह खाधो। फ़क़ीर ॾाढो पोतलो, हुनखे इहा दिलि में का लालच वग़ैरह न हुई। त हाणे उहो बादशाह वियो हलियो। पोइ त उहो बादशाह, उहो शहज़ादो, उहा शहज़ादी सभु ठीकु ठाक हुआ ऐं ख़ुशि लॻा पिया हुआ। काठियार बि होॾां ख़ुशि हो ऐं उनजी धीउ जेको आहे सो शादी थी वेली शहज़ादे सां। पोइ त हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।